बांदी शहर में बुनियादी सहूलतूं न मिलण खिलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग ऐं शहर में सफ़ाई न थियण खिलाफ़ रवासिन पारां एहतजाज कियो वियो। बांदी जे रवासिन साहिबज़ादा इफ्तिखार अहमद अब्बासी, हाजी हिदायतुल्ला जमाली, मौलाना समीगुल मेंगल, तारिक आराई, खैरुद्दीन कुरैशी जी अॻवानी में मरकज़ी ईदगाह खां प्रेस क्लब बांदी ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिल वठी पाण रखूं ऐं तव्हां बिल जमा न थियनि। इन खां पहिरियां बांदी शहर खे जो हक़ ॾियो, बांदी शहर के गैस ॾियो त जीअं माण्हुनि जा चुल्हा ॿरी सघनि, माण्हुनि जी परेशानी ख़त्म थिए, ऐं लाइट ॾियो, बिजली ॾियो, शेड्यूल मुताबिक़ बिजली। आज बांदी के सुई गैस की फ्राहमी कई वञे। बांदी में गुज़िश्ता कई सालन खां गैस जो बहरान जारी आहे। ॿिए नंबर ते बिजली की गैर एलानिया लोड शेडिंग आहे। 4-4, 6-6, 10-10 कलाक बिजली हली थी वञे ऐं जो लोड शेडिंग ऐं बिजली जी लोड शेडिंग ऐं टाउन इंतज़ामिया जी नाअहली इन जे ख़िलाफ़ु आहे। तव्हांखे ख़बर आहे त असांजे शहर जा हींअर नवां कहिड़ा सुहिणा रोड ठहिया आहिनि। टाउन ऑफिसर जे नाअहली जे करे हू सॼो गंद किचिरो जेको